डेमोक्रेटिक पार्टी जे जो बाइडन जा नए अमरीकी सदर थियण जा इम्कान रोशन थी विया। जो बाइडन 264 इलेक्ट्रोल वोट खणी वरिता। कामयाबी लाइ सिर्फ़ 6 वोट घुर्बल आहिनि। डोनाल्ड ट्रम्प 214 इलेक्ट्रोल वोट हासिल करे सघियो आहे। अमरीकी सदारती चूंड जे लाइ वोटिंग जो अमल मुकमल थियण खां पोइ मुख़्तलिफ़ रियासतुनि में वोटनि जी ॻणप वारो अमल जारी आहे। जो बाइडन जा नए अमरीकी सदर थियण जा इम्कान रोशन थी विया। जो बाइडन 264 इलेक्ट्रोल वोट खणी वरिता। कामयाबी लाइ सिर्फ़ 6 वोट घुर्बल आहिनि। सदारती चूंड में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प 214 इलेक्ट्रोल वोट हासिल करे सघियो आहे। अमरीकी मीडिया मूजिब वाशिंगटन डीसी, मैरीलैंड, वर्मोंट, मैसाचुसेट्स, न्यूजर्सी, डेलवेयर ऐं कैलिफोर्निया में जो बाइडन खे सरसी हासिल आहे। फ्लोरिडा, इंडियाना, ओक्लाहोमा, केंटकी, वेस्ट वर्जीनिया में डोनाल्ड ट्रम्प कामयाबी माणी आहे। सदारती उहिदे ते कामयाबी लाइ 270 इलेक्ट्रोल वोट हासिल करण लाज़मी आहिनि, जॾहिं त जो बाइडन डोनाल्ड ट्रम्प ते वाज़े सरसी हासिल करे वरिती आहे। होॾां डेमोक्रेटिक पार्टी जो सदारती उम्मीदवार जो बाइडन कामयाबी लाइ पुरुमीद आहे, जॾहिं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प नतीजा मुकमल थियण खां अॻु चूंड खे फ्रॉड करार ॾेई छॾियो आहे।